अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। खैर सां था तक़रीबन 5 कलाक निंड कईसीं। हाणे अखि खुली सुबुह जा 8:15 थियनि था पिया त चयो नाश्ते जो टाइम मां चयो थी वियो आहे, पर दोस्तनि खे अॻ में थोरो ओवरव्यू ॾेखारियां। वाओ, हे तक़रीबन साईं 5-8 इंच टीवी ऐं प्लस में हे साईं कमरो मिलियो आहे। वाह, सुबुह जो पहर 8:15 थिया आहिनि साईं। ग्राउंड फ्लोर ते वरितोसीं कमरो। तव्हांखे थोरो कमरे जो ओवरव्यू ॾेई छॾियां। काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि अमेरिका ख़र्चु केतिरो आहे भाउ। साईं हाणे हिन कमरे जो किरायो, जंहिंमें किंग साइज़ बेड, टीवी, टेबल, इंटरनेट, वाईफाई, लैपटॉप पंहिंजा आहिनि साईं, इहे न आहिनि इंक्लूडेड। टीवी, एसी, हीटर, लैपटॉप, ऐसा ही बाथरूम, 1 नंबर कम आहे। हे बड जो न शैम्पू ऐं साबुण ऐं बॉडी वॉश ऐं जेल उहो आहे। मथां तव्हां परेशान थियो अलाए छा पियो आहे इहो। हे ॾिसो साबुण, हैंड वॉश ऐं बॉडी लोशन पियो आहे। बसि हाणे इहो कमरो आहे एतिरो। चोवीह कलाक साईं हिन में फ्री पार्किंग आहे, फ्री नाश्तो आहे। नाश्तो 9 बजे ताईं आहे, अञा 8:15 थिया आहिनि। मां जो नाश्तो करे छॾियां, पोइ वरी ऑफिस जा कमकार हेॾो, अञा 2-3 कलाक निंड कंदुमि। साईं होटल तमामु भलो आहे ऐं काफ़ी शयूं आहिनि। स्विमिंग पूल बि अथनि, जिम बि अथनि। जेको जिम करणु चाहे, एक्सरसाइज वर्जिश वग़ैरह, उहो बि आहे। फ्री आहे इहो, न इहो होटल में इंक्लूडेड आहे। ऐं नाश्ते जे लाइ टेबल, स्नूकर, पूल खेॾो, उहो बि अवेलेबल आहे। हेॾो होटल जी लॉबी, वेटिंग एरिया, झूला बूला बि आहिनि। तव्हां वेही करे हिते टिकटॉक भरियो, फोटू कटायो। उहे असांजी पंहिंजी लाल कुआर बीठी आहे। ये सोफा, इंटरनेट यूज़ करणु चाहियो त प्रिंटर बि आहे। अगरि का शइ प्रिंट करणु चाहियो त तव्हां हिते वेही करे कमकार करे था सघो। इंटरनेट मुफ़्त। उन खां पोइ नाश्ते में ॿुधायांव छा छा आहे। हे साईं डबल गरम करण जो आहे, पैन केक वग़ैरह, चॉकलेट, मक्खण, माखियूं, वाह वाह। खीर बि अथव बाबा, खीर, सेरिलेक, सीरियल जेका हूंदी आहे। वाह, के माण्हू इहो खाईंदा आहिनि खीर में। हे भाई खिचड़ी बि अथव, जेको खिचड़ी खाए। खंडु, किशमिश ऐं पाणी ऐं पाइनएप्पल जूस बा। एप्पल जूस, पाइनएप्पल न, एप्पल जूस माना सूफ़ जो। वाह, सुबुह सुबुह सां जूस पींदा आहियूं न, जूस
पोइ नज़र तेज़ थींदी आहे या खून साफ़ थींदो आहे। इहो सॼो साईं मुफ़्त आहे, होटल जी प्राइस में न इंक्लूडेड आहे। तव्हां ऑरेंज बि माल्टे जो पी था सघो, एग्स बा आना बाना हिते आहिनि, योगर्ट आहे, ॾही बा फ्लेवर वारी ॾही, तव्हां इहो खाई था सघो, मुफ़्त आहे माना। ऐं हिन में छा आहे ॾिसां मां, अंडो बा अंडो आहे, डबल बैंगल, बड़ बड़ जी डबल, मखणो, जैम, जेली बा हर शइ। इहो तव्हांखे नथो वणे ऐं त डबल गरम करे सूफ़ नारगियूं, पंहिंजी माखी हो चाहिए, माखी थो चवां, पंहिंजी साईं तव्हां हिते हो तव्हां ठाहे था सघो। हे त अंग्रेजी पतियूं आहिनि, तव्हां पंहिंजी पती खणी अचो लिप्टन दानेदार, गरम पाणी उहो मिलाए, खीर बि पियो आहे उते विझी, गरमा गरम चांहि जेको ठाहे बा। ॿियो ॾिसां छा आहे हेॾे हो काफ़ी आहे न हिननि जी चांहि पई आहे वरी। हो त नाश्तो खणी तव्हां हिते विहो खाओ। अंडा छंडा बा, हे वरी नंढड़ो दुकान आहे होटल वारनि जो न। तव्हांखे होॾों जी शइ नथी वणे, हितां जी शइ वठो, हे माल ते आहे, पैसा हिन जा पैसा न, हे फ्री में न आहे। भाई स्नूकर फ्री आहे, अचो स्नूकर खेॾो। हे होटल जी लॉबी, वेहो कयो, लेटो, हिते ॿई ऑफिस जो कमु कयो। ॾिसो मुसाफ़िर वञनि था बा, असां जहिड़ा, असां अञा न वेंदासीं, असां अञा हिते आया आहियूं। हे ख़बरूं ॿबरूं ॿुधाइनि था पिया, लोकल इंटरनेशनल। हे अमड़ियूं नाश्ता करनि थियूं पयूं। थको आहे बाबा, देर सां निकिरंदासीं, हाली अञा आयासीं। मां चयो थोरो नाश्ते में नंगरेश ॾिसां छा आहे। अंडा बंडा त न खाईंदुमि, ॿ फ्रूट खणी हलण जी कंदासीं। हिते वरी घणा ईअं कंदा आहिनि, इवन असां बि कंदा आहियूं, बचड़े वाल माण्हू ईअं ई नंढ पिया हूंदा आहिनि, मिड़ई केलो सूफ़ खई वेंदा आहियूं, ॿ रूम में रखी छॾींदा आहियूं, त पोइ खाईंदासीं। त साईं इहो हुयो हिन होटल जो ओवरव्यू। ऐं पैसा पा ॿुधाईंदा, $150 आहे हर टैक्स टाइटल मिलाए करे किरायो न। स्नूकर भी इन में इंक्लूड है, अगर तव्हां खेॾणु चाहियो स्नूकर भी खेॾी था सघो, जेॾी देरि खेॾो। 24 कलाकनि जो हिते तक़रीबन $150 आहे, जंहिंमें नेट, पार्किंग, नाश्ता हर शइ हुन में आहे। $150 इहो थी वियो। बाक़ी यार थकल आया, इहो थी वियो। हा, छो त कल्ह साईं 1000 किलोमीटर गाॾी हलाई आहे, मज़ाक आहे। माना 150 थी वियो, 42,000 रुपया तक़रीबन पाकिस्तानी। इंशाल्लाह वरी इकट्ठा आहियूं, शेयर करे छॾिजो वेंदे वेंदे, पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो, वेंदे वेंदे शेयर कजो। असां जेसि ताईं एप्पल जूस पी वठूं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। ॾिसो हे साईं आहे होटल जी लॉबी शॉबी।